टिकटॉक ते नालो कमाईंदड़ टिकटॉक स्टार सज्जाद मखणी, जेको सज्जाद मखणी जे नाले सां मशहूरु आहे। सज्जाद हुसैन हिकिड़े खे गुज़ारिश कंदुसि जेको सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तालके डेहरकी जो फाइनेंस सेक्रेटरी आहे, त उहो छा मैसेज ॾियणु चाहे थो मोहतरम जनाब करीम बख्श कोबर जे हिसाब सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां भाउ करीम बख्श जो जीअं ॿुधोसीं, हुनखे वॾो बुखार, हुनजी वजह खां जेको आहे जो पंहिंजी अखियुनि जी नज़र विञाए वेठो आहे। जीअं असांजी तंज़ीम खे ख़बर पई, असांजी तंज़ीम जा जेके बि दोस्त आहिनि, उस्ताद उमैद अली कलवर, औरंगज़ेब सागर, मोहम्मद सरवर घोटो, असांखे ॾुखु पहुतो। असां हिन दर्द खे सम्झोसीं, सॼी संगत गॾु थी असां करीम बख्श कोबर वटि आयासीं ऐं हुनजी हौसला अफ़ज़ाई कईसीं ऐं जेको थी सघियो असां हुन सां गॾु आहियूं, तावन कंदासीं ऐं रुपियो गॾु करे बि असां पंहिंजो पाण पंहिंजे फ़नकार भाउ जी जेको हेल्प कंदासीं। वॾी महिरबानी।